खबर बीमार आबिद खां पुछो कैद खाने जी खबर बीमार आबिद खां पुछो ज़िंदान में कीअं थियो गुज़रे ज़िंदान में कीअं थियो गुज़रे सरदार आबिद खां पुछो कैद खाने जी खबर बीमार आबिद खां पुछो कैद खाने जी खबर बीमार आबिद खां पुछो ज़िंदान में कीअं थियो गुज़रे ज़िंदान में कीअं थियो गुज़रे सरदार आबिद खां पुछो कैद खाने जी खबर बीमार आबिद खां पुछो कैद खाने जी खबर बीमार आबिद खां पुछो हथन पेरनि में ज़ंजीरूं पोइ बि कादल कीअं कयूं हथन पेरनि में ज़ंजीरूं पोइ बि कादल कीअं कयूं काफ़िले सालाद घेराए काफ़िले सालाद घेराए आबिद खां पुछो कैद खाने जी खबर बीमार आबिद खां पुछो कैद खाने जी खबर बीमार आबिद खां पुछो ज़िंदान में कीअं थियो गुज़रे ज़िंदान में कीअं थियो गुज़रे सरदार आबिद खां पुछो कैद खाने जी खबर बीमार आबिद खां पुछो कैद खाने जी खबर बीमार आबिद खां पुछो काफ़िलो जॾहिं ते आयो शाम जे बाज़ार मां काफ़िलो जॾहिं ते आयो शाम जे बाज़ार मां कीअं हलायूं पंध भरजे कीअं हलायूं पंध भरजे दार आबिद खां पुछो कैद खाने जी खबर बीमार आबिद खां पुछो कैद खाने जी खबर बीमार आबिद खां पुछो ज़िंदान में कीअं थियो गुज़रे ज़िंदान में कीअं थियो गुज़रे सरदार आबिद खां पुछो कैद खाने जी खबर बीमार आबिद खां पुछो कैद खाने जी खबर बीमार आबिद खां पुछो गॾ घटिन में थी विया में राम जूसन जा उते गॾ घटिन में थी विया में राम जूसन जा उते पाक दाजूं कीअं पुनूं आहे पाक दाजूं कीअं पुनूं दरे बार आबिद खां पुछो कैद खाने जी खबर बीमार आबिद खां पुछो कैद खाने जी खबर बीमार आबिद खां पुछो ज़िंदान में कीअं थियो गुज़रे ज़िंदान में कीअं थियो गुज़रे सरदार आबिद खां पुछो कैद खाने जी खबर बीमार आबिद खां पुछो कैद खाने जी खबर बीमार आबिद खां पुछो ज़ुल्म ज़ालिम जो वधी वियो आल पैगंबर मतां ज़ुल्म ज़ालिम जो वधी वियो आल पैगंबर मतां केॾा कया है खूफ़ियन केॾा कया है कहर आबिद खां पुछो कैद खाने जी खबर बीमार आबिद खां पुछो कैद खाने जी खबर
बी मार आप जखा पुछो ज़िंदान में कीअं थियो गुज़र ज़िंदान में कीअं थियो गुज़र सरदार आबिद खां पुछो कैद खाने जी ख़बर बी मार आबिद खां पुछो कैद खाने जी ख़बर बी मार आबिद खां पुछो पोइ पढ़ियो कुतबो अलिया विदय दरबार जे पोइ पढ़ियो कुतबो अलिया विदय दरबार जे वही मुझी महफिल सजी है वही मुझी महफिल सजी में दार आबिद खां पुछो कैद खाने जी ख़बर बी मार आबिद खां पुछो कैद खाने जी ख़बर बी मार आबिद खां पुछो ज़िंदान में कीअं थियो गुज़र ज़िंदान में कीअं थियो गुज़र सरदार आबिद खां पुछो कैद खाने जी ख़बर बी मार आबिद खां पुछो कैद खाने जी ख़बर बी मार आबिद खां पुछो हाण लो विछड़ी बगर दान में दाख़िल थिया हाण लो विछड़ी बगर दान में दाख़िल थिया मार बचड़ीअ खे छॾाऊं मार बचड़ीअ खे छॾाऊं दार आबिद खां पुछो कैद खाने जी ख़बर बी मार आबिद खां पुछो कैद खाने जी ख़बर बी मार आबिद खां पुछो ज़िंदान में कीअं थियो गुज़र ज़िंदान में कीअं थियो गुज़र सरदार आबिद खां पुछो कैद खाने जी ख़बर बी मार आबिद खां पुछो कैद खाने जी ख़बर बी मार आबिद खां पुछो मोलाई वाडा माफ़ थींदी दागुना छॾके हुसैन मोलाई वाडा माफ़ थींदी दागुना छॾके हुसैन खुश नसीबन साण गॾु है खुश नसीबन साण गॾु सरदार आबिद खां पुछो कैद खाने जी ख़बर बी मार आबिद खां पुछो कैद खाने जी ख़बर बी मार आबिद खां